शामिल कयूं था। एहतिसाब अदालत में सिंध फेस्टिवल के नाले ते करोड़ों रुपयनि की करप्शन जो मामलो साम्हूं आयो हो। नैब गिरफ़्तार जवाबदार इशरत आफ्ताब सूमरो की प्ली बारगेन की दरख्वास्त मंजूर करे वरिती। नैब प्रोसिक्यूटर रिपोर्ट एहतिसाब अदालत में पेश करे छॾी। नैब प्रोसिक्यूटर जो चवणु आहे त जवाबदार इशरत आफ्ताब 80,84,000 रुपया नैब के वापस कया आहिनि। अदालत जवाबदार इशरत आफ्ताब सूमरो की अपील मंजूर कंदे खेसि आज़ाद करण जो हुकुम ॾेई छॾियो। एहतिसाब अदालत कराची में सिंध फेस्टिवल के नाले ते करोड़ों रुपयनि की करप्शन जो मामलो साम्हूं आयो। नैब गिरफ़्तार जवाबदार इशरत आफ्ताब सूमरो की प्ली बारगेन की दरख्वास्त मंजूर करे वरिती आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कयूं था कराची में टाइम न्यूज़ जे रिपोर्टर अयाज़ बिरोही खां। अयाज़, छा अपडेट्स आहिनि अवां वटि? जी मेहता, बिल्कुल सिंध फेस्टिवल के नाले ते करोड़ रुपये की करप्शन वारो ही मामलो है। इन मामले ते एहतिसाब अदालत कराची में ॿुधणी थी आहे। नैब गिरफ़्तार जवाबदार इशरत आफ्ताब सूमरो की प्ले बारगेन वाली दरख्वास्त मंजूर करे वरिती आहे। नैब प्रोसिक्यूटर पारां रिपोर्ट जेका एहतिसाब अदालत में पेश की हुई है, जंहिंमें हुन अदालत खे ॿुधायो आहे त जवाबदार इशरत आफ्ताब सूमरो 80,84,000 रुपया जेके आहिनि उहे नैब खे वापसि करे छॾिया। एहतिसाब अदालत जवाबदार इशरत आफ्ताब सूमरो की प्ली बारगेन मंजूर थियण ते जेको आहे हुनखे आज़ादु करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जी अयाज़ बिरोही, महिरबानी अवां जी तफ़सील ॾियण जे लाइ।